खैरपुर मीरस जी लतीफ कॉलोनी जे रहवासी प्रेमी जोड़े शीज़ान मंगी ऐं निदा कुरैशी दादू प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पसंद जो परणो करण ते ज़िंदगी ज़हर बणिजी वई आहे। असां शरीयत मोहम्मदी मूजिब शादी कई आहे। नारीद आहियूं त शादी बाद मुंहिंजो नानो डीएसपी रिटायर्ड गुलाम अली जुमाणी, ॾाॾो एजाज कुरैशी, शर्जील जुमाणी, वालिद यासीन ऐं वालदा नाज़िया कुरैशी जान जावेरी बणिजी मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जे सबब ज़िंदगी ज़हर बणिजी वई आहे। मुंहिंजे वालिद खैरपुर मीरस में मुंहिंजे मुड़ुस ऐं हुनजे माइटनि मथां मूंखे अगवा करण जी कूड़ी एफआईआर पिणु दाख़िल कराई आहे, जेका कूड़ी आहे। मुंहिंजे माइटनि मुंहिंजे पलांद में मुड़ुस शीज़ान मंगी जे घर ते हमलो करे संदसि 2 मासूम भेणुनि खे अगवा करे गुम करे छॾियो आहे, जंहिं में 13 साला फरियाल ऐं 3 साला शिफ़ा आहे। हुन चयो त असां ॿिन्ही खे क़त्ल ऐं कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾिनियूं पयूं वञनि। हुननि आईजी सिंध, डीआईजी सखर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त फौरी दाख़िल थियल कूड़ो केस ख़त्म करे मुंहिंजे मुड़ुस जी अगवा थियल भेणुनि खे बाज़ियाब कराए तहफ़ुज़ फ़राहम करे सुकून जी ज़िंदगी बसर करण ॾिनी वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची